अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजानी। नाज़रीन, रमज़ानुल मुबारक के भलारे महीने खां पोइ ईद में कुछ ही ॾींहं वञी बचा आहिनि। ख़रीदारी जेका आहे उहा ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। तक़रीबन रोज़े खां पोइ, रोज़े इफ़्तारी खां पोइ मार्केटुनि में जेका आहे उहा रश हुजे थी पई, पर महांगाईअ सबबु जेका आहे ख़रीदारी करण में आम जेको शहरी आहे, जेको विचोले तबिके जो माण्हू आहे, उहो इंतिहाई परेशान रहे थो। हिकु तरफ़ त महांगाई अवाम खे परेशान करे छॾियो आहे, त ॿिए तरफ़ वरी कराचीअ में वधंदड़ हींअर जेका नई टारगेट किलिंग शुरू थी आहे ऐं फ़ोरू जेके आहिनि उहे बेलगाम थी विया आहिनि। माण्हू जॾहिं घरनि खां निकिरनि था पिया त उहे महफ़ूज़ न आहिनि। इहो सम्झी करे उहे घरां निकिरनि था त ख़ुदारा हू घर ख़ाली हथे वेंदा या पंहिंजो सामान, मोबाइलियूं, पैसा जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में वापसि खणी वेंदा। बहरहाल हिन वक़्तु ईद जा ॾींहं अची विया आहिनि। अॼु पाण कराची जे शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं, कोशिशि कंदासूं त चूंडियल को नुमाइंदो पाण खे मिले, उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त मुल्क में वधंदड़ हिकु तरफ़ महांगाई आहे, माण्हू जेके आहिनि ईद ख़रीदारी करण लाइ इंतिहाई परेशान आहिनि, त ॿिए तरफ़ वरी जेके फोरू आहिनि उहे बेलगाम आहिनि। उहे मुख़्तलिफ़ घिटियुनि में, चौराहनि ते, रस्तनि ते जेको आहे सो फुरियो वञनि। को बि माण्हू जेको शहरी उन्हनि खां महफ़ूज़ नाहे। पाण उन ते अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त उन्हनि जो इन ते छा चवणु आहे। हिन वक़्तु असां सां गॾु सूबाई वज़ीर सईद गनी असां सां मौजूदु आहिनि। ईद में कुझु ॾींहं वञी बचा आहिनि। ख़रीदारी जेका आहे उहा बि उरूज ते आहे, पर ख़ासि करे ॾिठो आहे त ग़रीब माण्हू घरां निकिरे थो, उहो महफ़ूज़ न आहे। उहो पहुचंदो घर या उन खां अॻु में उनजा खीसा ख़ाली ईंदो। अचो त पाण सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हिन वक़्तु कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि ईद जे मौक़े ते। छा चवंदो, ईद में कुझु ॾींहं आहिनि, ख़रीदारी बि उरूज ते आहे, पर जेकी माण्हू मिलनि था उहे ईअं सम्झो त ख़ौफ़ वारे अलामत। सही स्ट्रीट क्राइम जो हिकिड़ो आहे मसइलो, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ईद ईंदी आहे या रमज़ान जो महीनो हूंदो आहे, बदकिस्मती सां इन स्ट्रीट क्राइम्स में कुझु इज़ाफ़ो थी वेंदो आहे। चीफ मिनिस्टर साहिबु काफ़ी मीटिंग्स कयूं आहिनि हिन ते, ऐं पुलिस ऑफिसर्स खे सख़्तु हुननि ताक़ीद कई आहे त अहिड़ा स्टेप्स खणनि जंहिंसां हिन में असां को घटिताई कराए सघूं ऐं माण्हू जी जेकी को जान माल आहे उन सां तहफ़ुज़ करे सघूं। कोशिशि असां कयूं पिया, पर इहो चवणु बिल्कुलु मतिलबु अजीब थी लॻे मूंखे ॻाल्हि, त असां हिन में शायदि जेतिरो असांखे कामयाबु थियणु घुरिजे ओतिरा थिया न आहियूं। सेल वग़ैरह ठाहिया वञनि त न मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ॾिसो न, हाणे त कैमरा वग़ैरह बि सभु लॻनि पिया, सभु कुझु थिए पियो, माण्हू पकड़िजनि बि था, पर मसइलो इहो आहे त वरी अदालत उन्हनि खे ज़मानतूं मिली थियूं वञनि, वरी निकिरी वञनि, वरी साॻियो कमु था कनि। चैलेंजिस वॾा आहिनि, पर कोशिशि कयूं पिया इंशाअल्लाह ताला ख़ैर करे त उनखे असां कंट्रोल कयूं। हिन वक़्तु असीं ज़ैनब मार्केट में मौजूदु आहियूं, जिथे ख़रीदार त अचनि था, पर महांगाईअ सबबु शहरी जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि। महांगाई सबबु जेके ख़रीदार हिते अचनि था पिया उहे हिकु त ॾिनल आहिनि, त हिते किथे उन्हनि जो मोबाइल फ़ोन, किथे उन्हनि जा पैसा, उहे जेके आहिनि स्ट्रीट क्राइम जे वर न चढ़ी वञनि, ॾोहारी उन्हनि खां फुरे न वञनि। पाण कोशिशि कंदासूं त हिते जेके वेठल आहिनि उन्हनि खां पुछा कयूं था त हिन वक़्तु ईद में बाक़ी कुझु ॾींहं वञी बचा आहिनि, अधु महीनो टरी वियो आहे, त केतिरा फ़ीसद जेका आहे उहा ख़रीदारी थी सके। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल। जब तक सियासत की मामला सही नहीं होंगे ना, तो पब्लिक का एतमाद नहीं है। ये जो चोर आके बैठे हुए हैं ना, इनके ऊपर एतमाद नहीं है पब्लिक का। और अब इन्होंने तो बिल्कुल ऐसा समझ लिया है कि इनके बाप की हुकूमत है। वो इनकी जो अम्मा है एक है, वो इतनी आगे निकल गई है कि उसको पीछे लाना मुश्किल हो गया है। सारी की सारी कहानी उसी की है, और ये लोग ख़रीदारी कर रहे हैं बाहर जा जा के। लंदनों में पब्लिक का पैसा जो चुराया इन लोगों ने, वो वहाँ पर इस्तेमाल कर रहे हैं, और यहाँ की पब्लिक जो है ना बेचारी बिल्कुल कमज़ोर हो गई है। परचेसिंग पावर ही नहीं है। 50 रुपये कस्टमर नहीं बढ़ाता भाई। आप यकीन करो, यहाँ रात के 2-2 बजे तक हम लोग बैठे हुए, और सेल कितने करके आ रहे हैं, 0/0। कल जो है ना 150 वारदातें हुई हैं स्ट्रीट क्राइम की, 150 वारदातें। यार ये कराची शहर है, इसके अंदर बस यार कुछ कहने वाली बात नहीं है। ये सारा का सारा मसला पुलिस का है। पुलिस अगर जो हमारी सही हो जाए ना, या तो पुलिस को ख़त्म कर दें, तो भाई कानून वानून कुछ भी नहीं है। जो तुम्हारे साथ कोई ज़्यादती कर रहा है तुम उसके साथ ज़्यादती कर लो। लेकिन ये पुलिस का मामला है। पुलिस क्योंकि हमारे एक तो सिंध की जो गवर्नमेंट है ना, वो बिल्कुल नालायक गवर्नमेंट है। आप किसी भी महकमे में चले जाओ, आप पानी का महकमा तो गलत है, आप रोड के ऊपर चले जाओ, आप यकीन करो हम पता नहीं पाकी में नमाज़ पढ़ रहे हैं नापाकी में नमाज़ पढ़ रहे हैं। हर गली के अंदर गटर भरे हुए हैं,
बदबूएं आ रही हैं, लेकिन कोई पुरसाने हाल नहीं है। लेकिन एक बात बता दूं, वो कहते हैं जालिमों अपनी किस्मत पे नाज़ा न हो, दौर बदलेगा ये वक्त की बात है, वो यकीनन सुनेगा सदाएं मेरी, क्या खुदा है तुम्हारा, हमारा नहीं है हमारा। जो सही आदमी आता है उसको हटा देते हैं और गलत आदमी बैठ जाते हैं। ये सब लुटेरे हैं, एक नंबर चोर रम के जो होते हैं ना, लौटे हैं सारे। ये कोई काम नहीं है, सब भागेंगे अपना अपना घर छोड़ के। इमरान खान की ऐसी हालत कर देगा इंशाल्लाह। ईद की खरीदारी कुछ हो रही है? ईद की खरीदारी बिल्कुल नहीं है, लोगों पास पैसा ही नहीं है, महंगाई बहुत हो गई है। यहाँ सब्जी लेने जाओ, फ्रूट लेने जाओ, इतना महंगा नहीं ले सकता गरीब आदमी। और रात को पैसे लेके निकलो तो लूट लेते हैं। ये सारा मसला है यहाँ पे। यहाँ बहुत मुश्किल हो गया है, एकदम जीरो पे आ गई है मार्केट, समझे। थोड़े दिन रह गए, इतना यानी कि काम में नहीं है। ये कि कारोबार में बहुत फ़र्क है कि महंगाई हो चुकी है, इसकी वजह से यानी कि कारोबार में बहुत फ़र्क है। इतना यानी कि नहीं है, ख़रीदारी नहीं है इतनी। अच्छा सर ॿुधाइजो, हिन वक़्तु मुल्क में वधंदड़ महांगाई, ग़रीब माण्हू इंतिहाई परेशान आहे। जेको 4 वॻा सिबराईंदो हो हाणे हिकिड़े वॻे ते अची पहुतो आहे। ईद जो टाइम आहे, ईद जे टाइम ते टारगेट किलिंग तव्हां ॾिसो, फुरूं वारदातूं वधी वियूं आहिनि, माण्हू सिक्योर न आहे, केतिरो परेशान आहे। सर बेसिकली तव्हां पहिरियां त सभिनीनि खां पहिरियां ॻाल्हि कयो था पिया त वॻनि जी। माण्हुनि वटि खाइण लाइ हिकु टाइम जी मानी न आहे, तव्हां वॻनि जी ॻाल्हि था कयो। माण्हुनि वटि पंहिंजे ॿारनि खे पीआरण लाइ खीर न आहे, तव्हां वॻनि जी ॻाल्हि था कयो। मारण लाइ जेको आहे हो हिन माना स्टेज ते अची विया आहिनि त डेली तव्हां को न को न्यूज़ ॿुधंदा आहियो कंहिं बि हुन ते प्लेटफॉर्म ते त अॼु फलाणो माण्हू महांगाई खां तंग अची करे हुन ख़ुदकुशी करे आहे, अपघात कई आहे। त उहा तव्हां मां हैरान आहे। मां हिन शइ ते मां जॾहिं सोचींदो आहियां त गवर्नमेंट किथे आहे, त मां हिन गवर्नमेंट ते तमामु माना एतिरी मूंखे कावड़ आहे, भले उहो कहिड़ी बि गवर्नमेंट हुजे। छो त को बि गवर्नमेंट जेका बि ईंदी आहे हो रुगो पंहिंजे मफ़ादनि लाइ ईंदी आहे, पंहिंजे ज़ाती मसइलनि खे हल कराइण लाइ ईंदी आहे। तव्हां ॾिसो हिन महिल ताईं जेका बि अॼु ताईं नेशनल असेंबली में सेशन हलनि था पिया, रुगो पंहिंजा केस माफ़ था कराइनि, पंहिंजी जेका कानून साज़ी था कनि, जंहिंमें पाण खे सेफ था कनि। अॼु ताईं को असेंबली सेशन अहिड़ो थियो आहे जंहिंमें को कंहिं बि मेंबर गवर्नमेंट जो जेको मेंबर हुजे हुन ॻाल्हायो हुजे त बाबा ग़रीब जे लाइ मानी जो बंदोबस्तु कयो, ग़रीब जे लाइ रोज़गार जो बंदोबस्तु कयो। तव्हां ॾिसो रोज़गार न आहे त डेली बेसिस ते कराची में एतिरी फुर वधी वई आहे, एतिरी फुर वधी वई आहे त डेली बेसिस ते माण्हू डेली बेसिस ते पंहिंजे लखनि करोड़ रुपए जो नुक़सानु था कनि। असां पाण बि निकिरंदा आहियूं जॾहिं ॿाहिरि त सोचे सम्झे निकिरंदा आहियूं त यार ॾिसो अलाह केयर करे अॼु फुर न थी वञे। बिल्कुल महंगाई बहुत हद से ज़्यादा बढ़ चुकी है। इस टाइम मुल्क का निज़ाम ये है कि लोग खाने पीने की चीज़ों के लिए तरस रहे हैं और घर से निकलते हैं तो डर ये होता है कि कहीं मेरे जेब से मेरी चीज़ें न छिन जाएं या मेरा मोबाइल छिन जाए या मैंने जो घर से जो कुछ रकम अपने बच्चों के सामान लेने के लिए ली हुई है वो मेरे हाथ से न छिन जाए। बहुत जुल्म चल रहा है और इंतज़ामिया नाकिस, बिल्कुल नाकिस कारकर्दगी दिखा रही है। इस तरह जो है मुल्क का निज़ाम दिन ब दिन ख़राब हो रहा है। हमें चाहिए कि हम इसी तरह जिस तरह शहीद अजमल के कातिलों के लिए एहतजाज कर रहे हैं, इसी तरह महंगाई के लिए और ज़्यादा एहतजाज करें, इस महंगाई पर काबू पाया जाए। तेल जिस हिसाब से बढ़ता जा रहा है ये भी हमारे मुल्क के निज़ाम को तबाह करने के मुतारदिफ है। हमारा सब पूरे पाकिस्तान के अवाम का ये जो है मुतालबा है कि महंगाई को कंट्रोल किया जाए या जो है जो स्टॉक करते हैं, डकैतियाँ बढ़ रही हैं या जो कारोबारी लोग स्टॉक करके महंगाई बढ़ाने के चक्कर में है, उन पर जो है काबू किया जाए ताकि आवाम को सुख और चैन की ज़िंदगी गुजरने का मौका मिल जाए। लॉ एंड ऑर्डर जो एॾो मसइलो आहे, तव्हां ॾिसो को माण्हू सेव न आहे। हिकिड़े अगरि घिटीअ में मां चवां थो माण्हू अगरि को सामान वठण लाइ निकिरे थो न त उहो पंहिंजा खीसा वापसी में ख़ालियूं कराईंदो हुजे। बदअमनी वधी वई आहे, गुरबत वधी वई आहे। असांखे सम्झ में नथो अचे की न हुकूमत करे छा थी। साईं ॾिसो न, हे असांजो डॉक्टर प्रोफेसर मारिजी वियो, कबालाई झेड़े में मारिजी वियो। अगरि हुकूमत पंहिंजे अना ते अचे त हिन महिल मां चवां थो की कबालाई झेड़ा छा का तव्हांजे हिकिड़े थाणे तां का फुर न थींदी, मगर छा आहे सिस्टम सॼो सुतो पियो आहे। हुननि खे का बि पंहिंजो परवाह न आहे अवाम जी। अवाम बुख थी मरे, बदहाली में मरी वई आहे। पहिरियों असांजा सिंधी ॿोॾ में पंहिंजो वीचारा दरबदर थी विया।
हाणे पंहिंजो एॾा मजबूर थी विया आहिनि की घरनि में उन्हनि खे अटो न आहे खाइण लाइ। कीअं तयारी भला? साईं ईद जी तयारी असां त पंहिंजे ॾिसो ग़रीबनि जा हाल ॾिसी असांजी पंहिंजी ईद हिन महिल निकिरी वई आहे। असांजो मेरान इंजीनियरिंग फोरम हर रमज़ान में ऐं हर ईद ते असां त उन्हनि ग़रीबनि सां पंहिंजी ईद कंदा आहियूं। असांजो हिन महिल बि इहो ई प्रोग्राम आहे की बाबा जेके बि ॿोॾिया सतायल माण्हू हुया उन ॾे असां पंहिंजे वेंदा हुआसीं, उन ॾे ईदूं खणी वेंदा हुआसीं ताकी हुननि खे थोरी दिलिजाए थिए की बाबा अगरि हुकूमत तव्हांजी सार संभाल नथी लहे त अहिड़ो असांजो फोरम आहे जेको तव्हांजी सार संभाल लहंदो। साईं महांगाई ॾाढी हद खां वधी वई आहे। जेको अॻे असांखे वॻो मिलंदो असांजो ठहियलु 1500 2000 ताईं मिलंदो, उहो अॼु 4000 4500 ताईं पोइ वञी पहुती आहे। जेको आहे न सफ़ा माना ग़रीब माण्हू जन सम्झ त ईद को करे ई कोन थो सघे। मिडिल क्लास त सफ़ा पिसिजी वियो आहे ऐं ॾाढी महांगाई थी वई आहे। जेको आहे सो हाणे हिकिड़ो वॻो ख़रीद करण में तव्हां माना हिकिड़ो मौजूदो सम्झो है न। त जिते माण्हू अॻे 2-2 3-3 वॻा ख़रीद कंदो हो पंहिंजा ॿारनि जा छा हाणे हिकिड़ो वॻो बि ख़रीद करणु माना मुसीबत थी वई आहे। शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि जो चवणु आहे त पहिरियों ख़ुशीअ में सॼी राति शॉपिंग कंदा, हाणे भउ कोन था अचनि त मोबाइलियूं न फुरिजी वञनि, खीसो न ख़ाली थी वञे। साईं बिल्कुलु बदमनी बि पंहिंजी जाइ ते आहे। बदमनी ॾाढी लॻी पई आहे। जेको जिते वञो न ॾींहुं न राति न सुबुह न शाम का माना भरोसो कोन्हे। पर जिते वञी बसि पंहिंजो माना जेके फोरू आहिनि पंहिंजो पीउ जो जागीर सम्झनि था। रोडनि खे रस्तनि खे बसि इहे सरेआम अची करे ख़बर ई नथी पए, सरेआम अची करे फुर करे वञनि। रियासत जी रिट नज़र अचे न सही न किथे रियासत मतिलबु को नालो निशान आहे ई कोन न, को बि कोन्हे। हाणे 2-3 ॾींहं पहिरियों तव्हां क्लिप ॾिठो हूंदो हिकिड़े वेचारे पोड़े माण्हू खे 70 सालनि जे पोड़े माण्हू खे जेके मोटरसाइकिल ते मोबाइल फुर करे वरी उनखे फायर करे उनखे मारनि था। अड़े बाबा तव्हांजे उहो ॾाॾे जो सन आहे, तव्हां त घटि में घटि माना इहो पोड़े ते घटि में घटि रहम कयो न। पर CCTV कैमरा लॻल आहिनि, छा लॻल आहिनि, उन्हनि जा तस्वीरूं अचनि था पर उहे पकड़जनि कोन था का। माना जेको आहे सो अलाए छा त पोइ इहे कैमरा तव्हां हटाए छॾियो, इहे कहिड़े कम जा आहिनि हा न। को बि कोन्हे न माना रियासत जो न रियासत ज़ाहिर आहे न जेको आहे सो माना को बि शहरी महफ़ूज़ कोन्हे। जेकॾहिं असां ॾिठो थो वञे त सभ खां पहिरियां असां पंहिंजी सोसाइटी में था ॾिसूं त असां वटि हिते स्ट्रीट क्राइम बि वधीक आहे। ठीकु आहे, जेकॾहिं स्नैचिंग वग़ैरह थी वई, पर्स जी स्नैचिंग थी वञे, मोबाइल जी स्नैचिंग आहे। ऐं हुन खां पोइ महांगाई त ॾिठो वञे त ओवरऑल वर्ल्ड में थी आहे, पर असांजे पाकिस्तान में का बि अहिड़ी सहूलियत नथी ॾिनी वञे ग़रीबनि खे। स्पेशली असां सिंध हुकूमत जी ॻाल्हि था कयूं। पंजाब में पोइ बि पंजाब हुकूमत कुझु न कुझु हुनजे जेके हुनजे ट्राइबल हुकूमत जे अंदरि जेकी अचे थी गवर्नमेंट में, प्रोविंशियल गवर्नमेंट में उनखे प्रोवाइड कनि पिया, पर सिंध में अहिड़ी का बि नथी थिए। ॿियो ॻाल्हि असां वटि ॾींहों बि ॾींहुं स्ट्रीट क्राइम वधंदो थो वञे। असांजे स्ट्रीट क्राइम में असांजी जेकी लॉ इन्फोर्समेंट में अचनि था वञूं, जीअं असांजो कुझु पुलिस इदारो पियो अचे त पुलिस में असांजा तक़रीबन 70% ऑफिशियल्स तमामु करप्ट आहिनि ऐं कुझु असांजा जेके वरी 30 आहिनि उहे तमामु बहितरीन बि आहिनि, बहितरीन कमु पिया कनि सोसाइटी लाइ। जेके 70 पिया अचनि त उहे था चवनि त सिर्फ़ु असांजो खीसो भरिजे। ऐं जेकॾहिं हाणे कुझु अखियुनि ॾिठनि जूं ॻाल्हियूं आहिनि त असां ॾिसंदा आहियूं ट्रैफिक पुलिस वारनि खे जेके शाम जो फ्रूटनि जा शापरूं भरियूं वेंदा आहिनि, उहे छा उहे उनखे ठेले वारे खे पैसा बि न ॾींदा आहिनि। इवन थोरो उहे छा कंदा आहिनि उनखे चवंदा भाई हिते तो ठेलो छो खयो आहे, हितां थोरो परे करिए। रक्शे वारे खां उहे पैसा था वठनि, रक्शे वारे खे चवंदा असांखे पैसा ॾे, उनखां नथा ॾियनि त वरी उनखे मजबूरी आहे उनखे उते बीहणु नथो ॾिनो वञे। मतिलबु हिते पाकिस्तान में जेको पैसो ॾिए थो उनजी ॻाल्हि सम्झी थी वञे असांजे इदारनि में। ईद जी शॉपिंग कीअं भला तव्हां कीअं कंदो हिन दफ़े? सर ईद जी शॉपिंग त असां बि आवाम सां ई गॾु आहियूं, जहिड़ी आवाम जी कंडीशन आहे ओड़ी असांजी बि रहंदी। त असां वटि जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त शयूं बि तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। ग़रीब माण्हुनि लाइ बि आवाम खे कुझु हुकूमत खे बि सोचणु खपे, उन्हनि खे बि कुझु शयूं ॾिनी वञनि। महंगाई तो 3 गुना बढ़ गई है, 3 गुना बढ़ गई है। अब जो पहले बंदा 10-15 हज़ार में कर लेता था शॉपिंग, अब जो है ना 50-60 हज़ार रुपये में चली जाती है। महंगाई 3 गुना बढ़ गई है। महंगाई वाकई बहुत ज़्यादा है और जैसे आपको पता है कि साथ में खाने पीने की जो शय हैं वो भी बहुत ज़्यादा महंगी हैं, तो कुछ ना कुछ बच्चों के लिए लेंगे थोड़ा या ज़्यादा। ज़ाहिर अभी ईद भी है, बच्चों को जो है ना वो इंशाल्लाह। एक तरफ ईद, महंगाई, उसके ऊपर घर से निकलते हैं कि महफूज नहीं है बंदा, ये सोच नहीं है कि यार मोबाइल और पैसे होंगे। सर बिल्कुल, हम टीवी पे देखते रहते हैं आए रोज़। अल्लाह का शुक्र है कि मतलब थोड़ा कोशिश करते हैं आपको सेफ साउंड रखने की, लेकिन ये है कि किसी वक्त ये डर रहता है कि कहीं मतलब जो स्ट्रीट क्राइम वाले या मतलब लूटने वाले कहीं आ ना जाएँ, पड़ ना जाएँ, ये डर रहता है मतलब कराची पे ट्रैवल करते हुए। और उससे बात यह है कि जो रोडों के ऊपर जो गटर वगैरह उबल रहे हैं और सफाई वगैरह नहीं है और जो इस तरह के रोडों के मामला हैं वो भी हैं साथ साथ में। सारे क्राइम बढ़े हुए हैं, अदरवाइज अगर इस कंट्रोल कर लिया जाए महंगाई के ऊपर तो स्ट्रीट क्राइम मेरे ख्याल में कम हो जाएंगे इंशाल्लाह ताला।
तो गवर्नमेंट को सोचना चाहिए इस चीज़ के बारे में। महंगाई भी है तो ईद खरीदारी कैसे होगी? खरीदारी तो फिर ज़ाहिर है, बच्चे हैं, ईद है तो ये तो करनी पड़ेगी, जैसे भी है जैसे जैसे करके ये तो मैनेज करना पड़ेगा हमें इस चीज़ को। लेकिन क्या है कि महंगाई जो है इसको कंट्रोल करना चाहिए, कंट्रोल नहीं है हुकूमत का महंगाई के ऊपर कंट्रोल नहीं है, मेन चीज़ ये है। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है वो बहुत ख़राब है। बंदा घर से निकलने से पहले इंसान ये सोचता है कि पता नहीं मैं वापस आऊँगा या रास्ते में स्नैचिंग ना हो जाए, मोबाइल और मेरे पैसे ना चले जाएं। तो ये सारी चीज़ें तो हैं, इसी के साथ आपने जीना है कराची वालों ने, और बस शॉपिंग भी करनी है, ज़िंदगी को तो गुजारना है ना। नहीं सर, बहुत बुरे हालत है और काम बिल्कुल ठंडा हुआ है। जिस हिसाब से होना चाहिए उस हिसाब से काम नहीं है। हाँ, परचेजिंग पावर कम हो गई लोगों की महंगाई की वजह से। बिल्कुल इहा ॻाल्हि आहे। आवाम जेको ख़ासि करे सिंध जो ऐं ख़ासि करे असां कराची जी ॻाल्हि कयूं त हिते स्ट्रीट क्राइम ॾाढो तेज़ आहे ऐं वधण जे करे आवाम जेको आहे उहो ॾाढो सफ़र थो करे। इन में इहो आहे जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे जेका उहो रोज़ी करे थो या उहो जेको कमाए थो अचे, उन खां पोइ सेकेंड ते वरी उन खे जेको आहे अहिड़ी क्रिमिनल एक्टिविटीज़ या वरी को अहिड़ा को डकैत वग़ैरह जेके आहिनि उहे स्नैचिंग जी वजह सां उन ग़रीब जो सभु कुझु हलियो थो वञे। हाणे इन में जेका ज़िम्मेदारी आहे उहा गवर्नमेंट जी आहे, लेकिन गवर्नमेंट अनफॉर्चुनेटली असां इहो चई सघूं था त गवर्नमेंट पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम रही आहे ऐं असां इहो ॾिसंदा आया आहियूं। पर हिन दफ़े कंडीशन जेका आहे तमामु वर्स्ट तरीन थी वई आहे त गवर्नमेंट खे खपे त अहिड़ा इक़दामात करे जंहिंसां लॉ एनफोर्समेंट एजेंसियुनि खे इहो खपे त अहिड़ा इक़दामात कनि जंहिंसां हिकु त क्राइम घटि थिए, क्राइम रेट घटि थियण सां गॾु ॿियो जेको आहे ग़रीब माण्हू आहे उनखे वधि खां वधि सहूलियतूं ॾिनियूं। वॾो कारण इन्हनि मसइलनि जो आहे रूल ऑफ लॉ, जेको असां पढ़ंदा आहियूं कानून में। ॾिसो, जॾहिं स्टेट पंहिंजो रूल ऑफ लॉ एग्ज़ीक्यूट न करे सघंदी आहे ऐं कानून जॾहिं सही अमल में हली कोन सघंदा आहिनि त उहा रियासत नाहे रहंदी। उते पोइ ज़ुल्म, जबर, सितम ऐं हिकु अज़ियत दर्दनाक हिकिड़ी मौत जी शक्ल में असांखे माण्हू पंहिंजा मरंदे मिलंदा आहिनि। नाज़रीन, कराची डायरीअ में अॼु पाण सूबाई वज़ीर सईद गनीअ सां गॾु शहरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। शहरनि जो चवणु आहे त ईद ख़रीदारी त हू कंदा, पर ईद ख़रीदारीअ में जीअं कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि, पर हिकु तरफ़ महांगाई आहे त ॿिए तरफ़ वरी महांगाई सां गॾोगॾु जेका स्ट्रीट क्राइम आहे उन में शहरी जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि। घरनि मां निकिरनि था त ख़ौफ़ में वरितल आहिनि त किथे घर वापसि अचण खां पोइ उन्हनि जो खीसो, उन्हनि जूं मोबाइलूं महफ़ूज़ बि हूंदियूं या न हूंदियूं। हिन वक़्तु शहर में बाक़ी ईद में कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि, पर शहर में उहा रश जेका आहे उहा नज़र नथी अचे। अञा कुझु ॾींहं पिया आहिनि, पर महांगाई सबबु आवाम जेका आहे उहो इंतिहाई परेशान आहे। जंहिं बि शहरीअ सां पाण ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि चयो त जिथे हू पहिरियों 4 वॻा सिबराईंदा हुया त उते वञी हाणे हिकिड़ो सिबराईंदा। पंहिंजे ॿारनि खे जेका शॉपिंग, जेका आला क़िस्म जी शॉपिंग कराईंदा हुआ, हाणे नॉर्मली उन्हनि खे उहा शॉपिंग कराइनि था पिया। बहरहाल हिन वक़्तु हिकु तरफ़ महांगाई आहे, ॿिए तरफ़ स्ट्रीट क्राइम आहे, शहरी इंतिहाई उन में परेशान आहे। सईद गनी सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। सईद गनी जो चवणु आहे ईद जे मौक़े ते स्ट्रीट क्राइम में कुझु इज़ाफ़ो थींदो आहे, पर IG सिंध उन ते जेके आहिनि उहे अहकामात वरिता आहिनि। उन ते जल्द जेका आहिनि उहे सेंटर वग़ैरह क़ाइमु कया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके वॾियूं वॾियूं मार्केटूं आहिनि उन्हनि मार्केटुनि में बि जेके आहिनि उहे उन्हनि जे पुलिस जा जेके सेंटर आहिनि, हेल्प सेंटर, उहे हिते क़ाइमु कया वेंदा त जीअं हेल्प सेंटर में माण्हू पंहिंजूं जेके शिकायतूं आहिनि उहे उते कराए सघनि। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी ऐं कैमरामैन कलीम खोखर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।